ते ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾींदा हलूं। कराची यूनिवर्सिटी आबकारी धमाके जी जांच में अहम अग भराई थी आहे। ज़रियनि मूजिब CTD हिक शकी शख्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब शकी शख्स खे मोबाइल फोन जी मदद ज़रिए गिरफ़्तार कयो वियो आहे। CTD ज़रियनि मूजिब गिरफ़्तार शख्स खे जांच में शामिल कयो वियो आहे। कराची यूनिवर्सिटी आबकारी धमाके जी जांच में अहम अग भराई थी आहे। ज़रियनि मूजिब CTD हिक शकी शख्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब शकी शख्स खे मोबाइल फोन जी मदद ज़रिए गिरफ़्तार कयो वियो आहे। CTD ज़रियनि मूजिब गिरफ़्तार शख्स खे जांच में शामिल कयो वियो आहे। इंतहाई अहम अपडेट्स तव्हां सां शेयर कयूं पिया। कराची यूनिवर्सिटी आबकारी धमाके जी जांच में इंतहाई अहम अग भराई साम्हूं आई आहे। ज़रियनि मूजिब CTD हिक शकी शख्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब शकी शख्स खे मोबाइल फोन जी मदद ज़रिए गिरफ़्तार कयो वियो आहे। CTD ज़रियनि जो चवणु आहे त गिरफ़्तार शख्स खे जांच में शामिल कयो वियो आहे। कराची यूनिवर्सिटी आबकारी धमाके जी जांच में अहम अग भराई साम्हूं आई आहे। ज़रियनि मूजिब CTD हिक शकी शख्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब शकी शख्स खे मोबाइल फोन जी मदद ज़रिए गिरफ़्तार कयो वियो आहे। CTD ज़रियनि मूजिब गिरफ़्तार शख्स खे जांच में शामिल कयो वियो आहे। कराची यूनिवर्सिटी आबकारी धमाके जी जांच में अहम अग भराई थी आहे। ज़रियनि मूजिब CTD हिक शकी शख्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराचीअ में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, ॿुधाए पियो वञे त CTD हिक शकी शख्स खे गिरफ़्तार कयो आहे। कहिड़ा तफ़सील ॾींदा हिन ख़बर जा? जी निदा, कराची यूनिवर्सिटी में काल जेको आबकारी धमाको थियो उन जे लाइ जेको आहे त सिंध पुलिस ऐं ॿिया कानूनी इदारा जेको आहे त हरकत में अची विया आहिनि। जॾहिं त CTD पारां इहो चयो आहे त हिकु शकी जेको शख़्स आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो आहियां त जेका ख़ुदकश बमबार हुई शाही बलोचन जे जेको ॾेर आहे गुलिस्तान जोहर में उनजी रहाइश आहे उनखे बि पुलिस पारां छापो वियो, छाकाणि त जेका आबदाती बमबार हुई शाही बलोच उनजो जेको मुश्क आहे उहो हुते जेको आहे ईंदो रहंदो ऐं हुनजा जेके ॿार आहिनि उहे बि हुते जेको आहे रहंदा हुआ। इहो हुनजे ॾेर जो घर जिते बि करण लाइ SSP घर हुनजी टीम पारां छापो वियो। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो आहियां त हुनजो जेको मुश्क आहे उहो राति जे वक़्तु उन घर में ईंदो जिते जेको आहे त उहो पंहिंजे घरवारी सां मिलंदो ऐं उन घर जी बि जेको आहे त पुलिस पारां तलाशी वरिती वई आहे। जॾहिं त जेका शादी बलोच आहे उहा कराची जे हिकु मकानी होटल में रहंदी ऐं 2 ॾींहं अॻु जेको आहे हुन होटल माण्हू कमिरो खाली करे हली वई। जंहिंखां पोइ जेको आहे काल वरी जेको ही कराची यूनिवर्सिटीअ में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें 3 चीनी शहरी जंहिंमें 2 औरतूं हिकु मर्द हिकु जेको ड्राइवर आहे उहे सॼे ते मारिजी विया। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो आहियां त जेको आहे त हिकु रेंजर्स जो जेको एहलकार आहे उहो बि ज़ख़्मी थी वियो। उन समय 3 जेके आहिनि उहे जेके माण्हू थिया उहे ज़ख़्मी थी पिया। जंहिंखां पोइ हिन पुलिस पारां मुख़्तलिफ़ संदनि ते छापाकी मिली रही आहे जंहिंजे सां जेको आहे त शाही बलोच जो राब्तो हुयो ऐं उन्हनि खे जेको आहे त गिरफ़्तार करण लाइ कार्रवाई कई पई वञे। हुनजे ॾेर जे घर में सां बि रेड कई वई आहे। हिन वक़्तु पुलिस पारां मुख़्तलिफ़ संदनि ते छापाकी मिली आहे। ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।